इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह 33 सालन जे उम्र जो हुयो तो बुखारी शरीफ जो किताब लिखे 16 सालन में। संधी उम्र घणी असे ये बुधण जड़ी गाल उम्र से संधी 33 साल किताब लिखे 16 सालन में जेको असा 1 साल में पढ़ी वेंदा। बुखारी शरीफ जे मकाम दे मां वञा ही नथो त बुखारी शरीफ जो खुद किताब जो मकाम छा आहे, इमाम बुखारी जो मकाम छा आहे। पर हिकिड़ो नुक्तो तव्हां खे ॿुधाइणु चाहियां थो त उन्हनि इन जी लॼ कीअं रखी। इमाम मुहम्मद बिन इस्माइल बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारा जे गवर्नर न्यापो कयो, ओ मुहम्मद बिन इस्माइल तोखे टेम कढणो पवंदो, मुझे गवर्नर हाउस दे अचणो पवंदो, मुझे बच्चन के पंजो किताब बुखारी पढ़ाए वञो। हाँ, गवर्नर जो न्यापो को मामूली न्यापो न हो। गवर्नर जो न्यापो असां जो को बोल भी हुजे त डुकंदो वञे त मां गवर्नर जे बच्चन के तो पढ़ाया। पर हुनन जी रब दिली अजीब ठाई। न्यापो शा के बुध जा इमाम मुहम्मद बिन इस्माइल बुखारी उन दे न्यापो तो करे, गवर्नर दे न्यापो तो करे। न्यापो बुधण जेड़ो आ चवे तो ओ गवर्नर साहब, लफ्ज केड़ा तो चवे गवर्नर साहब इल्म दे पंध करे अचबो आ, इल्म के दे पंध करे नवींदो आ। इल्म दे इल्म के दे पंध गवर्नर के न्यापो हो का मामूली गाल न हुई जवाब हो। अगते बुध गवर्नर चो भला हिय कर, हेडे नथो अचे त मां एडे पुट मोकलियां पर मुंजन के बिन गरीबन को जुदा पड़ा। आवा हेडे नथो अचे त मां एडे मोकलियां पांजे बच्चन जे लाए जुदा कमरो हाल को ठाराए, पर मुंजन के पढ़ाए जुदा। सदको वञा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तुझे न तकवा ता दिलेरी ता चे जाते गरीब जो बच्चो पढ़ंदो उते गवर्नर जो बच्चो पढ़े त ठीक आ, न त बुखारी के एड़े पढ़ाण की जरूरत ही नहीं। आवा पो तडे 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 त अल्लाह सही उन जे किताब के यो मकाम नो आ जो असहुल कुतुब बाद किताबिल्लाह असहीउल बुखारी। कुरान का बाद में जेकने के जो मकाम आए तो वो बुखारी शरीफ जो मकाम। चो अल्लाहु अकबर। साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा क़यामत वारे दिहाड़े भी रब सही फरमाए दो दुनिया में भी तवा के मिठड़े कलामुल्लाह जे करे इज्जत दिनी, हाने भी तवा के कलामुल्लाह जे करे मिठे मोहम्मद जे हदीस पाक जे करे मकाम दई छड़ियो। मां दुनियावी तालीम ते गाल पई हले ए बुध जा ये जुदा सुन्नता, ये जुदा सुन्नता। पर मता के न होजे त तू समझे त दियो बेईमान आ। इए भी आवा हिन जो सवाब पंहिंजो आ, हिन जो हुकुम पंहिंजो आ। मां 15 ॾींहं थींदा हर साईं मीर मोहम्मद मीर अकवारा मुंहिंजा उस्ताद मोहतरम फरमाइन पिया, हर साईं बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ॼाणे अजीब हदीस बयान कयूं। साईं बीरन साहब बुधायो साईं बीर वारा वॾा पा फरमाइन तवा मां तवा हिकड़ी हदीस पढ़ी आ, तवा के बुधाईंदो न आया त मता मौलवी टोटरी थी वेही रहो। जुमलो बुधजो साईं वडन फरमायो तवा मां हिकड़ी हदीस पढ़ी आ, तवा के बुधाईंदो न आया त मता तवा टोटरी थी वेही रहो त बस असा जो कम थियो। तो अर्ज कयो साईं केड़ी हदीस आ? फरमायो त मां हदीस पाक में पढ़ियो क़यामत वारो जने दिहाड़ो थींदो ओ उन मुवहिदन आलमन के रब घुराए करे, मुवहिदन आलमन के रब घुराए करे अजीब जुमलो चौंदो। रब फरमाइंदो तो दुनिया में भी तवा के कुरान दई करे इज्जत दिनी माव, हाने भी मूं वट इज्जत तव मता समझो त अल्लाह वट असा जी इज्जत नाही। मां रब तवा के सागो दुनिया में भी तवा के मकाम दिनम, आखिरत में भी तवा के मकाम आ। पो सजन फरमायो जे कने मकाम मिले थे तो पो असा भी हिन जी लज रखो। साईं फरमाइंदा त पो असा भी हिन जी, साईं फरमाइंदा त पो असा भी हिन जी। पो उन ते एकड़ो मिसाल दींदा
अब हे जेके आलम सगोरा थींदा हन तवां ते अलाए को जेको हाले शरीफ जो आहे तव्हां त रंगियल हो तव्हां जे मथां त रब जूं रहमतूं आहिनि हे जेके आलम सगोरा थींदा आहिनि उनखे पछाड़ी साल में दौरो हदीस पढ़ायो वेंदो आहे बुखारी शरीफ पढ़ाई वेंदी आहे ॿारनि खे छा पढ़ाई वेंदी आहे दौरो हदीस बुखारी शरीफ मां फ़क़त उन बुखारी शरीफ जो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां जेको साईं ॿेर वारा वॾा ॿुधाईंदा हुआ ऐं हर आलम सगोरो अॼोकल जंहिंजा ते बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस पढ़ाईंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ी जाइ ते जलसे में वियासीं पोइ तो आलम सगोरो हो उन चयोसि हेॾे मां मथे ठुल जे पासे ॾे वियुमि पोइ मां जमात खां पुछा कई त तव्हां मूं को आहे जेको तहजुद पाबंदीअ सां पढ़ंदो हुजे चङनि ॿलनि जा कंध हेठि थी अब तहजुद जी पाबंदी त हर हिक खे नसीब हिकु दफ़ो बि चयुमि ॿियो दफ़ो बि चयुमि बाबा को आहे जेको उथी बीहे त मां तहजुद पाबंदी सां पढ़ंदो आहियां टियों दफ़ो जॾहिं चयुमि हिकिड़ो नौजवान उथियो ॾाढी सुहारी कोनसि पर उथण सां रोअण शुरू कयो चयोमांसि छो थो रोए चई साईं तूं 3 दफ़ा चयो आहे मां रब जे घर में वेठो हुउमि न त इहा हिकु मूंखे ख़बर हुई ॿियो मुंहिंजे अर्श वारे खे ख़बर हुई छा हिकु इहा मूंखे ख़बर ॿियो मुंहिंजे चइसि जॾहिं खां वठी सांबर थी आहे मूंखां तहजुद जी निमाज़ कज़ा ओ हाफ़िज़ ओ मौलवी ओ ॾाड़ीअ वारो मता समझो त छड़ो असां मलाइको न खुदा हीरा पैदा कया बाक़ी अल्लाह से हिन जी ऐं हिन जी तौफ़ीक़ ॾे आवा अल्लाह से हिन जी हुन जी अॼु तक़रीबन 4:30 बजे जो वाक़ियो तो अॼो को ॾींहुं अलहमदुलिल्लाह हुयो बि वॾेरो रब से गंज ॾिनोसि पर चेहरे ते ॾाढ़ी हुयसि मूंखे चए मां हिन पंहिंजे ॾाढी सुहारी जो वाक़ियो ॿुधायां मां चयो ॿुधाए पोइ हुन आलम सगोर जो नालो बि खईं चइसि मां सैलून ते वेठो हुउमि पोइ मूंखे हुन आलम सगोरे फ़ोन कई दवा मां अचां थो तोॾे कंहिं कम सां काथे आहियां चयोमांसि सैलून ते वेठो आहियां छड़ो ॾाढ़ी ठारायां हुन आलम सगोरे चयो त मां इहा उमेद रखी सघां थो जो तूं इनखे हथु न लाहींदे चइसि बसि को हुनजो लफ़्ज़ हो उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं वरी इन शइ खे हथु काई घड़ी ख़बर नाहे क़बूलियत जी कहिड़ी आहे पर्ची पवे त ईअं बि पर्ची पवंदो आहे पर हरू भरू असां पाण खे मलाइको सम्झ ॿियनि खे न मां हीअं चवंदो आहियां रब जे ज़ात जो कसम आहे असांखे पंहिंजे गुनाहनि जी पका तव्हांजे गुनाहनि जो शक आहे असांजो वार वार ॾोहनि खां ख़ाली न आहे शल समूरनि ते रहम करे आमीन चओ।